वैसा प्रालो खबर सिर से जारी खबर शेयर कंदासीं। प्राले खां प्राले में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अगवान सैयद मोहम्मद बचल शाह जिलानी जो ओचितो दौरो प्राले में हलंदड़ पब्लिक हेल्थ जो कम जो जायज़ो वरतो वियो। उन मौके ते पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि खे हुकुम ॾिनो त जल्द खां जल्द कम पूरो करे गुलाबनि जे शहर खे गंदे खां बचाए सघिजे। MPA सैयद मोहम्मद बचल शाह जिलानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह मोहम्मद मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह ऐं शहीद सरमद सिंधी जे शहर खे ख़ूबसूरत रखण लाइ वाइदो कयो आहे। उनखे दरगाह मोहम्मद इस्माइल अलाए ते हाज़िरी भरी ऐं गुलनि जी चादर चाढ़ी। उन खां पोइ पिरालो टाउन कमेटीअ जे ऑफिस जो दौरो कयो वियो। उन मौके ते पिरालो टाउन कमेटी चेयरमैन सैयद जुमन शाह ऐं अॻूणो एडमिनिस्टर आस्ताब मुगल ऐं ॿियनि मुलाज़िमनि सां मुलाक़ात कई ऐं शिकायतुनि जो अज़ालो कयो वेंदो। उन खां पोइ उस्ताद अली अहमद सोलंकीअ जी घरवारी वफ़ात ते पिणु दुआ घुरी वई। वैसा प्राल पेज खे लाइक करण ऐं शेयर करण न विसारींदा। अवांजो पंहिंजो चैनल यूट्यूब चैनल वॉइस ऑफ पिरालो पिराले जो आवाज़ ऐं ग़रीबनि जो बेपहुच आवाज़ हर ख़बर ते नज़र